नाज़रीन, शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ 26 ऑगस्ट ते वज़ीर आला हाउस आॾो धरणे जो ऐलान कयो वियो आहे। सखर में DIG ऑफिस आॾो धरणो हलियो, जंहिंमें सॼी सिंध मां 100 सहाफ़िन शिरकत कई। जमायत इस्लामी अमीर सराजुल हक़ समेत सियासी समाजी कॉमर्स पार्टी जा अॻवान धरणे में शरीक थिया आहिनि। धरणे में चार्टर ऑफ डिमांड पेश कयो वियो, जंहिंमें मुतालबो कयो वियो आहे त JIT जो मुद्दो महीने मां घटाए 15 ॾींहं कयो वञे। धरणे में इहो बि मुतालबो कयो वियो आहे त SSP सखर संघार मलिक खे हटाए जांच में शामिल करण ऐं जान मोहम्मद महर जे क़त्ल पुठियां लिकियल हथ वाइखा कया वञनि। अॻवाननि चयो आहे त जान मोहम्मद महर जा क़ातिल बिना देर गिरफ़्तार कया वञनि। शहीद जे खून सां इंसाफ़ ताईं सुख सां न विहंदासीं। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾियूं पिया त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ 26 ऑगस्ट ते वज़ीर आला हाउस आॾो धरणे जो ऐलान कयो वियो आहे। सखर में DIG ऑफिस आॾो धरणो हलियो वियो, जंहिंमें सॼी सिंध मां 100 सहाफ़िन शिरकत कई। जमायत इस्लामी अमीर सराजुल हक़ समेत सियासी समाजी कॉमर्स पार्टी जा अॻवान धरणे में शरीक थिया आहिनि। धरणे में चार्टर ऑफ डिमांड पेश कयो वियो, जंहिंमें मुतालबो कयो वियो आहे त JIT जो मुद्दो महीने मां घटाए 15 ॾींहं कयो वञे। धरणे में इहो मुतालबो कयो वियो त SSP सखर संघार मलिक खे हटाए जांच में शामिल करण ऐं जान मोहम्मद महर जे क़त्ल पुठियां लिकियल हथ वाइखा कया वञनि। अॻवाननि चयो त जान मोहम्मद महर जा क़ातिल बिना देर गिरफ़्तार कया वञनि। शहीद जे खून सां इंसाफ़ ताईं सुख सां न विहंदासीं।